पादत पामुलैदा होशियार। दोस्तों हक़ मौजूद दोस्तों, छा अवां हिकु ॾींहुं या हिकु कलाक लाइ शहंशाह थियण जा ख़्वाहिशमंद आहियो? जे अवां जो जवाबु हा में आहे त रेडियो पाकिस्तान खैरपुर जे ट्रांसमिशन लाइन जे साम्हूं शाही दरबार होटल खैरपुर में हलिया वञो। पादत पामुलैदा होशियार। ख़ुसूसी शाही मेहमान अमीर गुल साहब अपने दोस्तों के साथ तशरीफ ला रहे हैं। हम शाही दरबार में ख़ुसूसी शाही मेहमानों को दिल के थागिरों से खुशामदीद कहते हैं। उते रसण खां पोइ अवां जो हक़ आहे त पंहिंजो पाण खे शहज़ादो सलीम, अकबर आज़म या शाहजहान सम्झो, पर उते पहुची अवां मुमताज़ बेगम या अनारकली तक़ाज़ा न कजो, पर खाइण पीअण जी जेका शइ जेतिरे अंदाज़ में चवंदो ख़िदमतकार अवां जे हुज़ूर में अची पेश कंदा। शाही दरबार जी ख़ूबसूरत इमारत जेका रंग बिरंगी बल्बनि सां सिंगारियल आहे ऐं जंहिंमें लॻभॻि समूरनि मुग़ल बादशाहनि जा फ़ोटूज़ लॻियल आहिनि, में रिहाइश पज़ीर थियण सां गॾु खाधो पीतो जाम मिलंदो आहे। हिते जाम अमराद जजो आहे, मतां अवां वरी सूमरस सम्झी होटल वारनि खे इम्तिहान विझी छॾियो। हिकु ॿी ॻाल्हि बि नोट करण जी आहे, अवां हूंदा त शाही महिमान, पर खाधे पीते खां पोइ इहो सिलसिलो टुटल नज़र ईंदो। जॾहिं खाधे पीते बिल अवां जे टेबल ते पहुचंदो, उन वक़्तु अवां खे ख़बर पवंदी त अवां संदन महिमान त हुआ, पर अहिड़ा महिमान जिन खे अंग्रेज़ी में पेइंग गेस्ट चवंदा आहिनि, यानी अहिड़ो महिमान जेको खाधे पीते रिहाइश इख़राजात पाण बर्दाश्त करे। होटल वारनि जो चवणु हो त संदन खाधा अफरोडेबल आहिनि ऐं केतिरा ई माण्हू पंहिंजे ख़ानदाननि समेत संदन होटल ते अची खेनि ख़िदमत जो बार बार मौक़ो ॾींदा आहिनि।